नाज़रीन, जरवार लॻ ॻोठ इब्राहिम लाशारी में रस्ते जे गुज़र जे मामले तां हथियारबंदनि घर ते हमलो करे ॾिनो। हिक औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रिपोर्टर सजाद गबोल मूजिब जरवार जे ॻोठ इब्राहिम लाशारी में रस्ते ते गुज़रण तां हथियारबंदनि रशीद लाशारी जे घर मथां हमलो करे ॾिनो। हथियारबंदनि घर में दाख़िल थी रशीद लाशारी, वकार लाशारी ऐं औरत रेशमा मथां सख़्त तशद्दुद करे खेनि ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मीरपुर माथिलो मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मी रशीद लाशारी जी हालत नाज़ुक ॿुधाई वञे थी। ज़ख़्मी रशीद लाशारी पंहिंजे ई माइटनि ते शुरूआती रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। पुलिस मूजिब जवाबदार हाजी रज़ा लाशारी खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।